नथा तव्हांजा मुतालबा मञा वञनि तव्हांजो वॾो मुतालबो आहे त वाइस चांसलर खे हटाइण नथो मञियो वञे त पोइ लाइमल छा हूंदो तव्हांजो? जेकॾहिं असांजो मुतालबो न मञियो वञे त पहिरियों त असां हिते इhtजाज हले पियो ऐं हंगर स्ट्राइक कंदासीं। हंगर स्ट्राइक खां पोइ जेकॾहिं अञा बि नथो हले मां नथो सम्झां त न हटंदो। असां प्रेस क्लब ते वेंदासीं, उते हंगर स्ट्राइक कंदासीं। उन खां पोइ असां पूरे सिंध जे टीचर्स ऑफिसर रिप्लाई जे घुराए कराची प्रेस क्लब ते इhtजाज कंदासीं। CM ऑफिस जे अॻियां इhtजाज कंदासीं। छो त हाणे ज़ुल्म जी इंतिहा थी वई आहे, पघारूं माण्हुनि जी बंदि थी वियूं आहिनि ऐं जेको ॻाल्हाए थो उनखे विक्टमाइज़ कयो थो वञे, कंहिंखे लेटर कढाया था वञनि, कंहिंखे ट्रांसफर कयो थो वञे। मां चवां त अध खां वधीक त तक़रीबन असां जेके ऑनरेबल टीचर्स उन्हनि जा केस कोर्ट में आहिनि। छा असां कोर्ट में हलायूं या असां पढ़ायूं? तव्हां त हिते टीचर्स खे उहो माहौल प्रोवाइड कयो एम्प्लॉइज ऑफिसर खे असांजो इदारो डेवलप थिए। हिननि जे 2.5 सालनि जे अचण खां पोइ असांजो इदारो तबाह थी वियो आहे। न का तव्हां ॾिसो बिल्डिंग रही आहे, न को ॿियो इंफ्रास्ट्रक्चर रहियो आहे। असांजूं बसियूं गाॾियूं को सिस्टम न आहे रहियो। बसि सिर्फ़ु ई ख़ुशि आहे, यूनिवर्सिटी मां ॿियो कोई ख़ुशि न आहे। असां इहा डिमांड कई आहे जेसि ताईं मरण खणी ताईं हिनखे न हटायो त असां इहे इhtजाज ख़तमु न कंदासीं ऐं हलंदो।